नासिन वाक़िया आगे कंदासीं। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो सरदारी कराची में सीनियर सहाफ़ी अतर मतीन के क़त्ल की मज़म्मत करे छॾी आहे। बिलावल भुट्टो सरदारी चयो आहे त अतर मतीन के ॿीहर माण्हू क़त्ल ते सदमो रसियो आहे। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो सरदारी वाक़े ते अफ़सोस जो इज़हार कयो आहे। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो सरदारी वाक़े ते वासन सां अफ़सोस जो इज़हार कयो आहे। ख़बर वास शेयर कई पिया। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो सरदारी कराची में सीनियर सहाफ़ी अतर मतीन के क़त्ल की मज़म्मत कई आहे। बिलावल भुट्टो सरदारी चयो आहे त अतर मतीन के ॿीहर माण्हू क़त्ल ते सदमो रसियो आहे। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो सरदारी वाक़े ते वासन सां अफ़सोस जो इज़हार कयो आहे। कराची में अपडेट्स फार्म कंदासीं शबीर आशारी खान जी। शबीर आगा कजो। जी बिल्कुल। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी कराची में सीनियर सहाफ़ी अतर मतीन के क़त्ल वारे वाक़े जो नोटिस वठंदे दुख जो इज़हार कियो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त फुर्जी वारदात दौरान सीनियर सहाफ़ी जो बेदर्दी सां क़त्ल ते खेसि सदमो पहुतो आहे। उम्मीद आहे त वाक़े में मुलवस जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। हुन चयो त सिंध हुकूमत कंहिंखे बि कराची अमन ख़राब करण न ॾींदी। संदसि चवण त हुकूमत साफ़ समेत हर शहरी खे तहफ़ुज़ ॾियारींदी। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी उन मौक़े ते सिंध वॾे वज़ीर सैयद मुराद शाह खे हिदायत कई त सीनियर सहाफ़ी जे क़त्ल जे मुलवस जवाबदारनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे। जी मेहरबानी शबीर आशारी आगा करण जे लाइ।